केयर जे हैंडवर आहे जेको दुकानदार गुलनि जा दुकान हुया उन्हनि खे जेको आहे टांगा स्टैंड खे ख़तमु करे हुते बिल्डिंग तयारु कई वई आहे, सेकंड फ्लोर ऐं फर्स्ट फ्लोर। कुझु माण्हुनि जा अचो त उन्हनि दुकानदार जे तासरात वठूं त हू छा था चवनि हुनखे दुकान हैंडवर थिया आहिनि या न थिया आहिनि, ऐं हुनजी पॉलिसी कहिड़ी आहे। तव्हांखे मिलिया अलर्ट थींदा साईं, मिलंदा असांखे। हा, अलर्ट अञा न थियो। इहो अञा डन न थियो आहे, इहो अञा डन न थियो आहे। जी जी, बस हाणे महीने त में ॾींदा। बस सलाह कंदो गुज़री वेंदी, हाणे जिते एतिरो वक़्तु गुज़री आहे महीनो त बि गुज़री वेंदो। दुकान तक़रीबन 32 आहिनि। 32 सर हैंडवर इंशाल्लाह इनकरीब थी वेंदा, पर नाले बाले हर शइ थी विया आहिनि। सिर्फ़ 2-3 ॾींहंनि जी देरि आहे। लोअर साहब ईंदो असांखे उहो हैंडवर कंदो। सर असांखे हाणे नंबर 14 जा गुलाम आहिनि, चवंदा 14 नंबर दुकान मिले त बहितर आहे असांखे। न न सर, फ्रीअ में, किराओ बिराओ न आहे। न न किराओ बिराओ न आहे, फ्रीअ में। हा हा, असां बिलावल साहब जा थोराइता आहियूं, जंहिं असांखे ही सेंटर ठारायो, जंहिं असांखे दुकान ॾिनऊं पका करे, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असांजो जमील सुमरे साहब जी बि महिरबानियूं, जंहिं असांखे बिलावल साहब सां मिलायो ऐं उन्हनि खे चयईं त साईं, इहे ग़रीबनि गुलनि वारा मिसकिननि रोड ते वेठा आहिनि, हीअ प्रॉपर्टी खाली पई आहे, हिननि खे दुकान ठाराए ॾियो। तो तक़रीबन 40-42 थी वेंदा। मथे बि आहिनि 15-16। हा, हेठि पार्किंग आहे अंडरग्राउंड। जी, असांजो अमल त तमामु बहितरीनु आहे, सुठो आहे। दुकानदार कंफ्यूज था लॻनि, उनखे ख़बर न आहे त हिननि जो किरायो घणो आहे, एडवांस घणो आहे। हाणे उहो ॿुधाइण था चाहिनि, या जेके हुन जा तासरात चहिरे जा लॻनि पिया, उन्हनि मां ईअं महसूस थो थिए त हू चाहिनि था त हुनजी दुकान अंदरि मिलनि, त जीअं गर्मी खां बची सघनि। लाड़काना इंतिज़ामिया एतिरो घटि में घटि सोचे त हीअ वीचारा कुस ते वेठा आहिनि ऐं कोरियत आहिनि, हिननि जे हैंडवर दुकान करे हिननि जी बेचैनी ख़तमु कई वञे। लजवाणी सां गॾु ख़बर छा आहे त मुंहिंजी सुन लाड़काणो।